अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां सां सिंध जा बहितरीनु मौज़ूज़ ऐं शख़्सियतूं ॿ मौजूदु आहिनि। हाजी अमीर बख़्श चांडियो ऐं ॿियो अधु असांजो साईं अनवर शाह। सो साईं जिन जी हिकिड़ी शिकायत आहे, सऊदी अरब में रहनि था, छो जे न सिर्फ़ु साईं जिन खे बल्कि असांखे ॿियनि अवंदनि खे बि शिकायत आहे। जॾहिं बि को परदेसी माण्हू पंहिंजे घर पंहिंजे प्यारनि सां ॻाल्हाइण जे लाइ फ़ोन कंदो आहे न, त नेटवर्क जो इशू असांजे ख़ासि तौर ते सूबे सिंध में आहे ई आहे। साईं जिन जी इहा शिकायत बि आहे। हाणे साईं जिन खां इन जे हवाले सां पुछा कंदासीं। इहा शिकायत सिर्फ़ु साईं जिन जी न आहे, सभिनि जी आहे, पर साईं जिन पाण उहा शिकायत जो इज़हार कंदा। साईं सभ खां पहिरियां वरी वरी तव्हांजी महिरबानियूं, कुर्बिया क़दम भरिया आहियो, वरी वरी महिरबानियूं। तव्हांजी शिकायत आहे, यकीनन इहा न सिर्फ़ु तव्हांजी पर काफ़ी माण्हुनि जी आहे, पर तव्हां इज़हार कयो उन शिकायत जो। असल ॻाल्हि ईअं आहे, बेसिकली असां ॻोठाणा माण्हू आहियूं, मारवाड़ा माण्हू आहियूं, बिल्कुलु, ऐं हिकिड़ी सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू आहियूं, हक़ीक़त, ऐं पंहिंजी जेको आहे सो ऐं जाखोड़ कंदड़ माण्हू आहियूं। माशाअल्लाह, पंहिंजी धरती सां प्यारु कंदड़ आहियूं, पंहिंजे दरियाउनि सां प्यारु कंदड़ आहियूं, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदड़ आहियूं। ईअं ई हुजे, बिल्कुलु। ऐं असांजे ॻाल्हाइण जो मक़सदु हीअ आहे, असांखे वॾे में वॾो प्रॉब्लम इहो ई आहे, हीअ जेके गवर्नमेंट जा न आहिनि, हीअ इदारा जेके बि आहिनि प्राइवेटी इदारा आहिनि, जिन नेटवर्क असांजे डिस्ट्रिक्टनि में हया आहिनि। कंबर शहदाद कोट में जेके टावर हया आहिनि, ऐं मुबलिक जा आहिनि, यूफोन जा आहिनि, ऐं इहे बिल्कुलु सिग्नल कोन पिया ॾियनि। इहे बिल्कुलु सिग्नल ॾियनि ई कोन था, बल्कि बेसिकली इन्हनि खे प्राइवेटी जेके इदारा आहिनि, जिन जा जेके इहे मालिक आहिनि, इहे इन्हनि खे महीने जे हिसाब सां उहो अलॻि हिसाब किताब ॾींदा आहिनि, पर रोज़ाना जो जेको हिननि जो हिसाब किताब आहे उहो आहे 120 लीटर। 120 लीटर तेल उन्हनि खे ॾिनो वेंदो आहे, त जीअं 24 कलाकनि ताईं तव्हां इस्तेमालु कयो, जीअं सिग्नलनि खे को प्रॉब्लम न अचे, जीअं कंहिं माण्हू खे परेशानी न थिए, छो जो फ़ोन ते सभु शयूं जुड़ियल आहे। हक़ीक़त आहे, इहे फ़ोन ते सभु शयूं जुड़ियल आहे। माण्हुनि जा कारोबार इन ते आहिनि, माण्हुनि जूं मोतियूं फ़ोतियूं ॿुधाइण इन शयुनि ते आहिनि, ऐं माण्हुनि जा जेको आहे सो मसाइल इन शयुनि ते आहिनि। इन शयुनि जी असांखे परेशानी थी रहे। ॿी नंबर ते त असांखे इहा परेशानी तमामु घणी आहे, ऐं कहिड़ी बि जेकॾहिं असांजी का फ़ोती या मोती थी थी वञे, त असां ॿाहिरि मुल्कनि में रहूं था, ऐं जेकॾहिं असां उन्हनि सां राब्ते करण जी जेकॾहिं कोशिशि कयूं था, असांजो राब्तो कलाकनि खां पोइ थो थिए। असांजी गुज़ारिश आहे इहा, असांजी अपील आहे इहा, ऐं जेके मुबलिक जा टावर आहिनि, जेकॾहिं असांजी जेके ज़ोंग जा आहिनि, पर बेसिकली जेके कंबर शहदाद कोट में ख़ासि करे जेके टावर आहिनि, ऐं वॾे में वॾो हिकिड़ो टावर आहे ज़ोंग जो टावर आहे, असांजे कंबर खां थोरो निकिरी अचो, ऐं जेको आहे सो असांजे चांजनि जो ॻोठु आहे पंहिंजो, ऐं उहो पुराणो हिकिड़ो क़दीमी ॻोठु आहे, ऐं उन खां वरी जेको आहे सो ओर ते अचो वरी, ऐं जेको आहे सो अचे थी पंहिंजो हौथखान जो ॻोठु, चांडियो आहे हौथखान जो ॻोठु, उते हिकिड़ो टावर लॻल आहे ज़ोंग जो, ऐं उन खे जेको तेल मिले थो उहो ज़ाती टावर में इस्तेमालु कोन थो थिए। असांखे तमामु घणी शिकायत आहे, आहिनि बि असांजे अज़ीज़ कई दफ़ा उन्हनि खे अपील कयूं आहिनि, दरख़्वास्तूं कयूं आहिनि, जेको तव्हांखे प्राइवेट खाते जे तरफ़ ॾांहुं जेको उन्हनि जे तरफ़ ॾांहुं जेको तेल तव्हांखे इस्तेमालु जेको मिले थो, उहो तव्हां टावर में यूज़ कयो न। तव्हां पंहिंजी ज़ाती मिल्कियतूं जेके तव्हांजूं वतलियूं आहिनि, ट्रैक्टर आहिनि, या तव्हांजो जेको ट्यूबवेलियूं आहिनि, या जेके तव्हांजूं चिंचकियूं आहिनि, रक्षा आहिनि, उन्हनि में छो था इस्तेमालु कयो? असांखे टावरनि जी परेशानी आहे, काफ़ी सिंध में माण्हुनि में जो कोन इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो इशू आहे। ख़ासि करे जेके चौकीदार आहिनि, हीअ उन्हनि जी नाइंसाफ़ी आहे, नाजाइज़ी आहे। असां आवाम सां ईअं करिणो न खपे। असांखे जेको आहे सो रिलीफ जे लाइ हिकिड़ी जेका गवर्नमेंट ॾे, असां हिकिड़ा पाण ॾिसो था पैकेज था करायूं, जेकॾहिं खाइण जे लाइ कुझु न बि हूंदो आहे, पर कोशिशि कंदा आहियूं पैकेज करायूं। असां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजो पैकेज करायूं, छो जो पैकेज में सॼा सिस्टम आहिनि, उन में मोतियूं आहिनि, फ़ोतियूं आहिनि, कंहिंखे जेको आहे ॿुधाइणु आहे, सुधाइणु आहे, ऐं फ़ोन में हर ज़रियो आहे, यानी असांखे इहा परेशानी थी थिए। ॿियो नंबर ते जेको टावर आहे, असांजो जेको टावर आहे हिन में आहे, ऐं जेको आहे सो पहोड़नि जी मोरी ते, पहोड़नि जी मोरी ते आहे, पहोड़ ते सरबा आहिनि, वारां ब्रिज सरबी आहे, ऐं उते बि टावर आहे। उन बि जे टावर जी बि तेल सां नाइंसाफ़ी आहे। उहो बि तेल उहो खणी ट्रैक्टरनि में इस्तेमालु थो थिए, ट्यूबवेलनि में इस्तेमालु थो थिए, टावरनि में इस्तेमालु कोन थो थिए। ॿियो टावर असांजो ऐं साॻी हिन में यूसी बोर्ड में थो अचे, ऐं ठोड़ी बिजार में, उहो बि तुंजनि जो ॻोठु आहे ठोड़ी बिजार, ऐं उते उहो टावर आहे। उन जो बि तेल ट्रैक्टरनि में, ट्यूबवेलनि में, ऐं जेको आहे सो ॿी शइ में इस्तेमालु थो थिए, टावर में इस्तेमालु कोन थो थिए।
ऐं परियां लालू आहे उन्हनि खे बकरा आहिनि। माण्हुनि खे जेके बि ॾिसो न सिर्फ़ु तव्हांजे ॻोठ में या ज़्यादती थिए थी पर ऑल ओवर सिंध में ॾिठो वञे All जेके over शहर पोइ उन्हनि खे को पैगाम असां हिते All- परदेसी अगरि कंहिंसां राब्तो करणु चाहियूं था मिट माइट दोस्तनि सां त को उन्हनि खे पैगाम थो ॾियो न भई असांजो पैगाम इहो आहे इन दोस्तनि खे ऐं जेके टावरनि जा जेके चौकीदार आहिनि जेके रखवाला आहिनि असां उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं अपील था कयूं हिन पैगाम थ्रू तव्हांजे तवसन थ्रू हिन मीडिया थ्रू महिरबानी करे जेका शइ तव्हांखे मिले थी उहा टावरनि ताईं इस्तेमालु कयो असांखे परेशानी न ॾियो असांखे टावरनि जी जेको आहे तमामु घणी परेशानी आहे सिग्नलनि जो मसइलो आहे हुकूमत खां छा मुतालबो हुकूमत खां मुतालबो कोन्हे मुतालबो असांजो अलाह जी ज़ात खां आहे ऐं वरी बि उनजी त रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं हुकूमत खे इहो ई था चवणु चाहियूं त इन शइ ते एक्शन खयो वञे ऐं जेके बि इदारा आहिनि इन इदारनि जे मालिकनि ते एक्शन खयो वञे त हुननि खे जेकॾहिं शिकायतूं जेकॾहिं अचनि थियूं त तव्हांजो फ़र्ज़ु थो बणिजे 5 माण्हू जुड़िजी ऐं ॻोठ जा जेके बि लॻभॻि उन टावर जे परसगिरी में जेके ॻोठ आहिनि उन्हनि खां अचे पंहिंजे हिसाब सां अचे पुछा कनि हीउ जेको टावर तव्हांजे हिन परसगिरी में हणायो आहे हिन मां तव्हां केतिरो मुतफ़िक़ आहियो हिन मां तव्हां केतिरो जेको आहे सो पंहिंजो पाण खे ऐं टावर जे हिसाब सां तव्हांखे केतिरा शिकायतूं आहिनि या हिन मां तव्हां केतिरो मुतमिन आहियो उहे शिकायतूं उते हुननि माण्हुनि खे मिली वेंदियूं पोइ उन शइ ते उहो पाण एक्शन खणनि बाक़ी असां त हमेशह हे रड़ियूं कूकूं दाऊं कयुनि पर असांजी सॼी सिंध जो इहो साॻियो इशू आहे महिरबानी तव्हांजी तव्हांजा वॾा वॾा असांखे टाइम ॾिनो आहे असांखां तव्हां इंटरव्यू वरितो ऐं इनशा उमेदु कयूं था त हीअ असांजो जेको आवाज़ु एवाननि इदारनि ताईं बि वेंदो इन शइ ते जेको आहे एक्शन बि खईंदो वॾी महिरबानियूं चवण जो मक़सदु इहो आहे त जेके बि शहर जा इर्द गिर्द लिखियलु पढ़ियल नौजवान आहिनि अगरि का बि अहिड़ी एक्टिविटी ॾिसनि था या जेको चौकीदार आहे या उतां जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे या तेल आहे या शॉर्ट करे थो या पंहिंजे ज़ेरे इस्तेमालु आणे थो त तव्हांखे हेल्पलाइन ते कॉलूं करे उनखे शिकायतूं कयो अगरि तव्हां 50-60 माण्हू शिकायतूं कंदा त रिस्पॉन्सिबिलिटी वारा इदारा यकीननि उहे उन्हनि जो कमु आहे त उहो तव्हांजी शिकायत ॿुधंदा बि ऐं उहो ज़रूरु ॿुधंदा तव्हांखे इहा शिकायत हेल्पलाइन जे ज़रिए ई करणी आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश आहे त भई नेट जी फैसिलिटी सिंध में आम कई वञे छो जो इन सां ज़रिए जेको माइशियत आहिनि माण्हू जो ॻाल्हाइणु राब्तो क़ौमियत मसइला इशूज़ आहिनि सॼो सिस्टम सॼो चीज़ निज़ाम दुनिया 5GB खां 6G में वञे पर बदकिस्मती सां असां 4G जी जो बि लुत्फ़ु अंदोज़ या इंटरनेट जी स्पीड असां मज़ो न पिया वठूं सो इन ते गवर्नमेंट खे बि कुझु स्टेप खणणु घुरिजनि वरी तव्हांजी महिरबानी असांखे बदकिस्मती सां तव्हांजी ॻाल्हि